मूंखे राजू राजू छो था चवण मूंखे? राजू त मां राजू न आहियां यार, मां राजू न आहियां। हा जुमा खाना, छा सूरत हाल आहे कम जी? ऐं हा, वो जेको तो नओं पखी पालियो आहे उहो तकड़ में हिकिड़ो ॿियो बि कमु कर। अॼु ई वञी राजूअ जे भाउ सां मिल ऐं वकील सां मिली करे राजूअ जे लाइ रहम जे अपील जो बंदोबस्तु कयो। ठीकु आहे खान बाबा? खान बाबा, तव्हां मूंखे ॿाहिरि मोकिलण जे बजाए रहम जी अपील जी ॻाल्हि था कयो। इहा ॻाल्हि तूं न सम्झी सघंदे राजू। पर खान बाबा, समझण जी कोशिश कर। बंद ताले के बगैर आवाज जे खोलण लाइ वॾी कारीगरी जी ज़रूरत आहे, समझे? सलाम खान बाबा। खान बाबा, मां चैन ॾींहंनि खां हिते ई पियो आहियां। खान बाबा, किथे ईअं न थिए त वरी मूंखे फाई गार्ड गीले वठी वञनि। तूं बेफ़िक्र थी वञा रफ़ीक, सब्र कर। सब्र जो फल मिठो हूंदो आहे। ॻाल्हि ज़ाहिर न थी पवे। खान बाबा, मूंखे पंहिंजो नालो राजू ई वणे थो, रफ़ीक कोन थो वणे। तुंहिंजे लाइ हिन जेल जा दरवाज़ा ज़रूरु खुलंदा। ऐं हा, हाणे तूं राजू न, रफ़ीक आहीं। रफ़ीक, तू विसारे छॾ पंहिंजे पुराणे नाले राजूअ खे। फ़क़ति सरमद जे पाई चढ़ण ताईं न, पर उन खां पोइ बि तोखे पंहिंजे नए नाले ऐं नए अंदाज़ सां मूंसां गॾु कमु करणो पवंदो, छो त मौत जे मुंहं मां तोखे नई ज़िंदगी मिली आहे। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।